नौशरो फिरोज मां ख़बर शामिल कयूं पिया। महमद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो प्रेस क्लब अॻियां मुसलसल 4 ॾींहनि खां एहतजाज कंदड़ सोशल समाजी अॻवान जिनसार अली जंहिं एहतजाज कंदे ॿुधायो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा 9,000 किस्त शुरू थींदे ई एजेंट हरकत में अची विया। ॿिन्ही हथनि सां माल मेण लॻा। ग़रीब मिसकीन बेवा सख़्तो परेशान। वॾे अफ़सोस सां चवणो पवे थो त 4 ॾींहनि खां एहतजाज पियो कयां। बाला ऑफिसर कुर्सीअ ताईं महदूद के बि क़दम न खयां। जवाइज़ होल्डर वॾी दिलेरीअ सां 1,000 खां 1,500 रुपया कटण लॻा, जंहिंमें सदाम खोखर, यासीन ऐं कुझु सहाफ़ी ऐं पुलिस जूं मंथलियूं मुक़रर। हुन वधीक चयो त मां IG सिंध SSP नौशरो फिरोज़ खे अपील थो करियां त जांच वठी कारिन रिढियुनि खे कानून जे कटहरे में आणे खेनि वाक़ो कयो वञे। जेसीं ताईं उन्हनि कारिन रिढियुनि खे कानून जी गिरफ़्त में नथा अचनि, मुंहिंजो एहतजाज जारी रहंदो। साईं तव्हांजो छा मुतालबो आहे? साईं मुंहिंजो मुतालबो आहे त मूंखे ई चोथों ॾींहुं आहे मां एहतजाज कयां पियो ऐं 4 ॾींहंनि में ई मुंहिंजो हीअ एहतजाज अञा जारी रहंदो। ऐं SSP साहिब खे मुंहिंजो मुतालबो आहे त हीअ जेके डिवाइस होल्डर आहिनि बेनज़ीर इनकम सपोर्ट जी जेकी किस्त हले पई उन में जेकी 1,000 रुपया कटौती पिया था कनि। हाणे गजरे रोड वारी साइड ते त हिननि 1,500 ताईं कटणु शुरू करे छॾिया। 1,500 रुपया कटौती थिए पई। स्टेटमेंट हले पई SSP साहिब जी त SSP साहिब जो चवणु आहे त जेको बि कटौती करे उनजो नालो ॿुधायो ऐं शहर जो नालो ॿुधायो। साईं शहर मोरो आहे। हूअं त सॼी सिंध में कटौती जारी आहे, पर शहर मोरे में ऐं जेके कटनि पिया उन्हनि जा नाला ॿुधायो। नाला सदाम खोखर आहे, ॿियो यासीन साहिबु आहे। इहे कर पिया धरता आहिनि ऐं ॿिए कुझु सहाफ़ी आहिनि मोरे जा। इहे गॾिजी सॾिजी जेके असां उन कम खे हलाइनि पिया। हूअं त